एके बलोच न्यूज़ में ख़बरुनि ऐं अपडेट जो सिलसिलो जारी है। झंडोमरी में गैस स्टोव अॻे हिकु ॼणो फौत थी वियो आहे। झंडोमरी में बरसात मुतासिरनि जी वाहर न थी। बरसाती पाणी बीहण करे गैस स्टोव जे वबा सबबि हिकु ॼणो फौत थी वियो आहे। 10 ॼणनि जी हालत ख़राब थी वई आहे। इन हवाले सां झंडोमरी मां एके बलोच न्यूज़ जो रिपोर्टर मोहम्मद रहीम ख़ासि करे टेलीफोन लाइन ते मौजूद आहे। मोहम्मद रहीम, असांखे आगाह कजो कहिड़ा तफ़सील आहिनि। दाखोड़ी के गोठ मोलिनो पारीचो में गैस स्टोव सबबि हिकु ॼणो अला ॾिनो फौत थी वियो। वधीक 10 माण्हुनि जी हालत गंभीर जो बि जिनखे अस्पताल मुंतक़िल कयो वियो, जिन में 4 औरतूं ऐं 2 ॿारड़ा शामिल आहिनि। गैस स्टोव राब्तो करण ॻोठाणनि खां राब्तो करण ते ॿुधायो त ओचितो वबा सबबि हिकु कुटुंब जा 11 भाती बेहोश थी विया, जंहिंमां हिकु ॼणो फौत थी वियो आहे। हिननि वधीक चवणो त ख़बर न आहे बरसातुनि खां पोइ कहिड़ी वबा फैलिजी रही आहे। जी मोहम्मद रहीम, अवां जी वॾी महिरबानी, अवां असांखे तफ़सील ॾिनो आहे।